तारन जी ही टिमटिम छाहे, तारन जी ही टिमटिम छाहे, कादिर तुंहिंजी कुदरत आहे, कादिर तुंहिंजी बारिया दीप। शायर आहे इमदाद जिसकाणी। तुंहिंजी वहदत आहे, हाकिम तुंहिंजी हिकमत आहे, पाक खुदा तूं जग जो वारिस जो खाराई नेमत आहे, प्यारन बंदन ते ओ साईं वसंदी तुंहिंजी रहमत आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। आउं आहियां कामरान ड्रेयो। जीअं त कुझु ॾींहं पहिरियां मुंहिंजो कामरान खान ड्रेयो जेको आहे चैनल हुयो उहो थोरो कॉपीराइट जे करे ख़राबु थी वियो ऐं उन खां बाद में हींअर सेटिंग करे नओं चैनल आंदो आहे ऐं कामरान खान ऑफिशियल हो पहिरियों वारो जेको चैनल हो कामरान ड्रेयो ऐं हीअ जेको चैनल आहे मुंहिंजो कामरान खान ऑफिशियल। ऐं हाणे हिकु दफ़ो ॿीहर दोस्तनि खे अपील कंदुसि त महिरबानी करे तव्हां मुंहिंजो जेको हीअ चैनल आहे कामरान खान ऑफिशियल चैनल इन खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, फॉलो कंदा। ऐं अॼु जेको आहे असां खणी आया आहियूं ऐं ॿारनि बारिया दीप। शाइर आहे इमदाद जिसकाणी। इमदाद जिसकाणी जी शाइरी आहे ऐं सभ खां पहिरियां असां पढ़ंदासीं हमद। हमद पाक खुदा। लिखे थो पियो पंहिंजो इमदाद जिसकाणी। इमदाद जिसकाणी लिखे थो पियो ॿारनि बारिया दीप। शाइरी जो इमदाद जिसकाणी शाइर आहे। इन किताब जो हुन किताब लिखियो आहे ॿारनि जे लाइ हिकु ख़ूबसूरत हुन किताब लिखियो आहे। अचो त तव्हांखे हुनजी पहिरियां जेको आहे हमद केतिरो त हुन ख़ूबसूरत लिखियो आहे ऐं बहितरीनु अख़र लिखिया आहिनि उहे पंहिंजी दिलि सां हिन किताब लिखियो आहे। बाक़ाइदा शाइरी थियल आहे। तव्हां हिकु दफ़ो पढ़िजो लाज़मी। हू पंहिंजनि ॿारनि खे बि पढ़ाइजो ऐं हुन लाइ तव्हां हीअ ॿारनि जे लाइ तमामु बहितरीनु किताब आहे। तव्हां हुनखे लाज़मी ॿारनि खे पंहिंजे उन्हनि खे वठी ॾिजो त लाज़मी नंढा नंढा जेके ॿार आहिनि पढ़नि घणो कुझु हिन सबक़ हिन किताब मां हासिलु कंदा, घणो कुझु पिराईंदा। हाणे हमद लिखे थो पियो त वहदत तुंहिंजी वहदत आहे, हाकिम तुंहिंजी हिकमत आहे, वाहिद तुंहिंजी वहदत आहे, हाकिम तुंहिंजी हिकमत आहे, पाक खुदा तूं जग जो वारिस जो खाराई नेमत आहे, वाहिद तुंहिंजी वहदत आहे, हाकिम तुंहिंजी हिकमत आहे, प्यारनि बंदन ते ओ साईं वसंदी तुंहिंजी रहमत आहे, प्यारनि बंदन ते ओ साईं वसंदी तुंहिंजी रहमत आहे, वाहिद तुंहिंजी वहदत आहे, हाकिम तुंहिंजी हिकमत आहे। तारन जी ही टिमटिम छाहे, तारन जी ही टिमटिम छाहे, कादिर तुंहिंजी कुदरत आहे, कादिर तुंहिंजी कुदरत आहे, वाहिद तुंहिंजी वहदत आहे, हाकिम तुंहिंजी हिकमत आहे। हमद लिखां मां हर हर ॻायां, हमद लिखां मां हर हर ॻायां, आला तुंहिंजी अज़मत आहे, वाहिद तुंहिंजी वहदत आहे, हाकिम तुंहिंजी हिकमत आहे। पाक खुदा तूं ॿार जे खलकियो, पाक खुदा तूं ॿार जे खलकियो, केॾी सुहिणी सूरत आहे, पाक खुदा तूं ॿार जे खलकियो, केॾी सुहिणी सूरत आहे, वाहिद तुंहिंजी वहदत आहे, हाकिम तुंहिंजी हिकमत आहे, पाक खुदा तूं जग जो वारिस जो खाराए नेमत आहे। बहितरीनु हमद हुयो इमदाद जिसकाणी जो जेको ॿारनि बारिया दीप ही किताब आहे हुनजो। ॿारनि बारिया दीप बहितरीनु किताब आहे। पंहिंजे ॿारनि खे बि तव्हां वठी पढ़ाइजो ऐं उन्हनि जे लाइ हिकु बहितरीनु शाइरी आहे। उन बहितरीनु नज़म बि लिखिया आहिनि। तव्हां हिकु दफ़ो हुनखे ज़रूरु हिन किताब जो मुआइनो कंदा। इमदाद अली जिसकाणी जो लिखियलु किताबु आहे, बहितरीनु शाइरी आहे। ॿारनि जे हिसाब सां तव्हां हिन जो हिकु दफ़ो लाज़मी मुआइनो कंदा।